तमाया प्यार दोस्तों अॼु जेको असां जेको जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञातो न आहे, ला इलाहा इल्लल्लाह जो जेको ज़बान ते इक़रार त आहे, पर इहो ला इलाहा इल्लल्लाह जेको आहे न गिराट हेठि सफ़र न करे चुको आहे। ला इलाहा इल्लल्लाह असांजी ज़बान ते आहे, सिर्फ़ु हिकिड़ी गिराट ताईं ला इलाहा इल्लल्लाह मंज़िल न कई आहे। इन गिराट खां बाद में हे असांजी दिलि आहे। हिकु गिराट खां बाद में ज़बान ऐं जेको आहे दिलि जेको आहे मुफ़ासिलो हिकिड़ो गिराट जो आहे। इहो ला इलाहा इल्लल्लाह मुस्लमान जी दिलि ताईं अञा नाहे पहुतो। जॾहिं इहो ला इलाहा इल्लल्लाह दिलि ताईं पहुची वियो न, हा पोइ इहो मुस्लमान चवंदो भाई न पूरी काइनात जो नफ़ो ऐं नुक़सानु जेको आहे अल्लाह जे हथ में आहे। पूरी काइनात जो नफ़ो नुक़सानु जेको आहे उहो अल्लाह जे हथ में आहे। ऐं यकीन मुकमल जेको आहे पोइ अल्लाह जी ज़ात बीहंदो। हिन टाइम कहिड़ो यकीन आहे? खीसे में जेको आहे जेसि ताईं 500 न हुजनि तेसि ताईं जेको आहे यकीन न हुजे, इहो ईमान आहे। पैसा आहिनि त जेको आहे दिलि खे तसली आहे, ऐं पैसा न आहिनि त दिलि खे तसली न आहे। पोइ इहो ईमान कंहिंजे थियो? इहो ईमान त पोइ पैसे ते थियो। इहो त ईमान अल्लाह ते न थियो। अल्लाह ते इहो ईमान आहे त पैसा कुझु बि न हुजनि, पूरी काइनात में तोखे उमेद ई किथे न हुजे। जॾहिं पूरी काइनात खां वास्तो कटिजी वञे ऐं पूरो यकीन हुजेसि अल्लाह मूंखे जेको न छॾींदो, हा इहो ईमान अल्लाह ते आहे। तमाया वार दोस्तों इन ईमान के बढ़ाइण जे लाइ जेको जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ज़बरदस्त महिनत कई 1400 साल पहिरियां। ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ा जेको आहे मज़बूत जेके पंहिंजा शागिर्द जेको आहे तयारु कया, जेको सरज़मीन पूरी दुनिया जे अंदरि हलिया विया। जो सहाबा हिकिड़े जंगल जे अंदरि विया आहिनि, उन जंगल में ऐलान कयूं त जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द हिन जेको आहे जंगल जे अंदरि राति जो क़याम कंदा, ऐं जंगल खे जंगल जा जानवरों तव्हां जेको आहे ख़ाली कयो। किताब अंदरि अचे थो जेको नांग पंहिंजे नंढड़े बचड़नि खे वात में खणी करे निकितो। शेर जेको आहे उन जंगल खां निकिरी विया। ख़तरनाक जानवर उन जंगल खे ख़ाली करे ऐं बिल्कुलु जंगल खे साफ़ करे छॾियऊं। हे छा? हे इताअत जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।